इने खुल्लम खुल्ला सिधो सौ भेड़ खे न माराए। कुछ भी कया पर खून ऐं खुशबू लिकंदा न आहिनि। माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त मेहरूअ खे सालार मारायो आहे। ख़बर जो ख़ैर आहे, पर सबूत कंहिं वटि बि न हुजणु घुर्जे। जंहिं जंहिं खे मेहरूअ जे मारण जी सुपारी ॾिनी अथई न, उन्हनि सभिनी खे रोके छॾ। त पोइ हिन ममड़ीअ मां जान कीअं छॾायां? मेहरूअ जो मौत हादसाती हुजणु घुर्जे। सालार ही सोशल मीडिया जो दौरु आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते पखिड़िजी वई न, त पोइ संभालणु मुश्किल थी वेंदी। इहा ॻाल्हि त तूं बि सही थी चईं बाबू। कि सम्झ में नथो अचे त मां हिन मेहरूअ मां जान कीअं छॾायां। मेहरूअ खे हाशिम जे हथां माराए। इहो वरी कीअं? तूं हाशिम जी ज़ाल खे नुक़सानु पहुचाए, बदिले में हाशिम असांखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदो। मां हली वेंदमि पंहिंजे माइटनि ॾे, बाक़ी पोयां वञी बचंदी मेहरू। न, बिल्कुलु न, इहो ग़लति आहे। का ॿी तरकीब ॿुधाए। गोहर खे संग जो आसरो ॾे ऐं गोहर जे हथां सुल्तान खे माराए, त मां पोइ वरी मेहरूअ खे ज़हर ॾेई मारे छॾियां। इहो कमु बि मूंखां न थींदो। महिरबानी करे तूं पंहिंजो तरकीबूं पाण वटि रख। मां ॼाणा त मुंहिंजो कमु ॼाणे। आखिर मिल्कियत जे करे इंसान एतिरो छो थो किरी पवे? जेकॾहिं अदा सालार खान मिल्कियत जे करे भेण जी इज़त ते हमलो कंदो त ही ॻोठ जा माण्हू छा चवंदा? त मिल्कियतनि जे करे लाइक खान जो ख़ानदान पाण में विड़ी पिया, सगा भाउ भेण। इहा मिल्कियत कहिड़े कम जी जेका रिश्तनि में खून कराए? मूंखे अदी मेहरू जो साथ ॾियणु खपे। हा, अदी मेहरू हक़ ते आहे ऐं अदा सालार खान रुगो मिल्कियत जे पोयां। इहा सॼी मिल्कियत अदी मेहरू खे अदा खे ॾियणु घुरिजे। तूं कुछ भी न करे सघंदे। ठीकु आहे अदी, जेकॾहिं तूं चवीं थी त कुझु ॾींहंनि जे लाइ असीं शहर हलूं था। कुछ ॾींहंनि जे लाइ न, हमेशा हमेशा जे लाइ। ठीकु आहे अदी, पर फ़िलहाल त कोन था हलूं। पर असांजे वञण जी ख़बर कंहिंखे बि न पवणु खपे। मतां वरी वञी तूं भाॼई बानो खे ॿुधाए छॾी। अदी कंहिंखे नथो ॿुधायां, तूं त अजायो पई ॾिनी। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।